वञा मां विकामी इहो कीअं थींदो, क़बूलिया ग़ुलामी इहो कीअं थींदो, लगाए दामन ते दाग गदारीअ जो थियां अव्हां जो सलामी इहो कीअं थींदो। अॼु मुंहिंजे तकरीर जो मौज़ू आहे त ग़ैरुल्लाह जी इबादत छा आहे। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद, दोस्तों, अॼु मां इन शइ खे वाज़िह कंदुमि त ग़ैरुल्लाह जी इबादत छा आहे। उहो बि अल्लाह जे पाक कलाम मंझूं जो कायनात जो रहबर मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदुल अंबिया असां वटि अमानत ॾेई करे वियो। उन पाक किताब मां अल्लाह जे कलाम इन शइ खे वाज़िह कंदुमि त ग़ैरुल्लाह जी इबादत छा आहे। छो त असांखे भिटकाए वियो आहे, असांखे दीन तो अलॻि कयो वियो आहे, अल्लाह जी राह तो अलॻि कयो वियो आहे। इन में ख़ुशि फ़हमी में असांखे विझी करे त फ़िलाणो सिफारिश कंदो, फ़िलाणो छॾाईंदो, फ़िलाणो आहे। छो त हिन मुल्क में रिश्वत जी बाज़ार गरम आहे न, पोइ इन जे करे माण्हुनि जे ज़हननि खे उन तरफ़ फेरायो वियो आहे। हालांकि माण्हुनि खे ख़बर आहे त अदुल ऐं इंसाफ़ जी जाइ ते रिश्वत सिफारिश कमु न ईंदी आहे। जेको आदिल हूंदो आहे न, उन वटि सिफारिश जी का ज़रूरत ई न आहे। याने हिननि इल्ज़ाम लॻाए छॾिया आहिनि नेकनि सालियनि वलियनि ते, ऐं एतिरे क़दुरु जो अल्लाह सां शिरक बे इंतिहा जो शिरक ऐं इल्ज़ामात लॻाए छॾिया। असां इन खे गौर फ़िक्र कंदासीं। ही अहिड़े सिपारे जो आख़िरी रुकू आहे, सूरत फुरक़ान। अल्लाह ताला फरमाए तो वयौम यहशुरुहुम वमा यअबुदून मिन दूनिल्लाह। माण्हुनि जंहिंजी इबादत कई आहे, असां उन्हनि माण्हुनि खे ऐं उन्हनि माण्हुनि खे क़यामत जे ॾींहुं कठे कंदासीं। हाणे तव्हांखे बुतनि में फासायो अथनि न, मां तव्हांखे इन शइ खे खोले ॿुधायां त बुत फारसी लफ़्ज़ आहे, सिंधी या उर्दू जो न आहे। उन जी माना बुत जी माना आहे त हर उहा शइ जंहिंसां इश्क मुहबत कजे, उन जो तसवर रखी करे या उन जी तस्वीर साम्हूं रखी करे उन सां इश्क मुहबत कजे, उनखे बुत चइबो आहे। अरबीअ में उनखे सनम चइबो आहे। त मुंहिंजा अदास इन ॾे कम से कम गौर ऐं फ़िक्र कयूं। जेकॾहिं असां फ़िक्र कंदासीं त असां हिन मूज़ी शिरक खां बची वेंदासीं। छो त अल्लाह ताला जो उन मूंसां वाइदो आहे, जंहिं ज़रे बराबरि बि मूंसां शिरक कयो मां उनखे जन्नत में दाख़िल न कंदुमि। त असांखे सिर्फ़ु शिरक खां बचिणो आहे। त अल्लाह ताला चए थो असांजो माशर जे मैदान में पोइ हिननि ॿिन्ही धुरनि खे कठे कंदासीं। पोइ उन्हनि खां पुछंदासीं, छा पुछंदासीं? फयकूल अंत, अल्लाह ताला चए थो पोइ मां उन्हनि खां पुछंदुमि, फयकूल अंतुम अज़ललतुम इबादी हाउलाह। ॿुधायो त सही, हिननि मुंहिंजनि ॿारनि खे तव्हां गुमराह कयो, हिननि खे तव्हां बर्बाद कयो, तव्हां हिननि खे भिटकायो। अम हुम ज़ल्लु सबील, या पाण गुमराह थी विया। हाणे सुवाल इहो पत्थरनि खां कोन कयो वेंदो। पत्थर इहे कोन, उहे बि आहिनि, उहे नेक सालिया वलिया नबिया जंहिंजी इबादत कई वई आहे। असां किताब त पढ़ूं न त उहे केरु आहे जंहिंजी इबादत कई वई आहे। हज़रत ईसा हो, हज़रत उज़ैर हुयो, हज़रत मूसा हो, हज़रत इब्राहिम। इन्हनि जा तस्वीरूं ठाहे करे बैतुल्लाह में रखियूं वयूं, जिन खे असां बुत चऊं था। 360 बुतनि में लात मनात उहे केरु हुआ? नेक सालिया उन दौर जा वलिया हुया। पोइ अल्लाह ताला चए थो जॾहिं उन्हनि खां मां पुछंदुमि त मुंहिंजे ॿारनि खे तव्हां गुमराह कयो या पाण गुमराह थिया, उहो कहिड़ो जवाबु ॾींदा? क़ालू सुब्हानक मा कान यंबगी लना अन नत्तखिज़ मिन दूनिक मिन औलिया। अल्लाह ताला तुंहिंजी ज़ात पाक आहे,
सुभान जी माना चाहे यानी हर ऐब को पाक, हर कमज़ोरी को पाक, हर शइ को तूं पाक आहे मुंहिंजा मालिक साईं। असांखे इहो कॾहिं बि न चुकाईंदो त असां तोखां सवाइ ॿियो ओलिया वरितो जा बुत ओलिया वठंदा आहिनि छा? क़ुर छा थो चए? हाणे हू इन जाइ ते लिखनि था बुत और नत्ताखिज़ मिन दूनिक मिन ओलिया, असां तोखे छॾे ॿिया ओलिया करे वठूं। हाणे पथर ओलिया करे वठंदा आहिनि। यार दिमाग़ खे खोलियो, ख़ुदा रा पंहिंजो दिमाग़ खोल। हिते हुननि बुत लिखियो आहे। हाणे उहे जेको अहिड़े सिपाही जो आख़िरी रुकू सूरत फुरक़ान खोले तव्हां ॾिसो त हू चवंदा अलाह सां तोखां सवाइ ॿिया ओलिया न वरितासीं। वला क़िमत तम आबा हता नसु ज़िक्र वकानू को मंबूरा, मगर तो हिननि खे माल ॾिनो, दौलत ॾिनी, इज़त ॾिनी, शोहरत ॾिनी, हर शइ तो ॾिननि मुंहिंजा मालिक। इन्हनि खे बि ॾिनई त हिननि जे वॾनि खे अबनि ॾाॾनि खे बि तो हिननि खे माल ॾिनो, इज़त ॾिनी, शोहरत ॾिनी। हे तॾहिं तुंहिंजा गदार थी विया अलाह। असां हिननि खे कोन चयो तोखां फिरी विया तोखे छॾे करे। असां जॾहिं तोखां सवाइ ॿियो को ओलिया वरितोसीं ई न, असां ॿिए खे को चयोसीं ई न, ॿिए खे असां मुश्किल कुझु हाजत रवा असां कयोसीं ई न, त अलाह असां हिननि खे कीअं चवंदासीं त तव्हां असांखे पुकारजो, असां तव्हांजी मदद कंदासीं, तव्हांखे छॾाईंदासीं, असां वेठा आहियूं जीअं चवंदो तीअं कंदासीं। लेकिन तो माल मता ॾिनऊं तॾहिं तोखे छॾे ॾिनऊं। तो मुंहिंजा भाउ अखियूं खोलियो, सुजाग थियो, गुमराही खे छॾे करे हिन क़ुर खे पकड़ियो। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे हीउ क़ुर जेको आहे हिकिड़ो वर्क तव्हांजे हथ में आहे त हिकिड़ो रब काइनात जे हथ में। जंहिं बि हिन वर्क खे पकड़ियो उहो गुमराह कॾहिं बि न थींदो। हिन क़ुर में हक़ अथव, सच अथव। हिन क़ुर खे मज़बूती सां वठो, गुमराह न थींदव। न त माण्हू तव्हांखे भिटकाए छॾींदा, गुमराह करे छॾींदा ऐं अल्लाह जे राह ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान को तव्हांखे परते करे छॾींदा।